बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारा उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु अलफ़ बे जा आवाज़ पढ़ंदासीं जंहिंखे कक पट्टी चइबो आहे। ही अलफ़ बे जा मुख़्तलिफ़ अखर आहिनि जेके मुख़्तलिफ़ आवाज़ ठहंदा। अॼु इन्हनि खे पढ़ंदासीं त इहे आवाज़ कीअं पढ़िबा। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था हिननि अखरनि खे पढ़ण जे तरफ़। पहिरियों अखर आहे अल्फ़ंब। हाणे हिन ते ज़बर आहे, ज़बर जो आवाज़ पढ़ंदासीं असां। अल्फ़ंब अलफ़ ज़बर अ। अल्फ़ंब आहे, मंद ॾिनल अथसि मथां, मंद जो आवाज़ पढ़ंदासीं। अल्फ़ंब अलिफ़ मंद आ। अहिड़े तरह सां अल्फ़ंब आहे, उनखे ज़ेर ॾिनल आहे, ज़ेर जो आवाज़ पढ़ंदासीं। अल्फ़ंब अलफ़ ज़ेर ए। अल्फ़ंब आहे, ये बि अथसि ऐं ज़ेर बि अथसि, आवाज़ ठहंदो अलफ़ ये ज़ेर ई। अल्फ़ंब आहे, मथां पेश ॾिनल अथसि, आवाज़ ठहंदो अल्फ़ंब अलफ़ पेश ओ। अहिड़े तरह सां अल्फ़ंब आहे, वाढो बि अथसि ऐं मथां पेश। गॾाए पढ़ंदासीं अल्फ़ंब अलफ़ वा पेश ऊ। अल्फ़ंब आहे, ये याकूत। गॾाए पढ़ंदासीं अल्फ़ंब अलफ़ ये ए। अल्फ़ंब आहे, ये याकूत ऐं मथां ज़बर। गॾाए हिकिड़ो ई आवाज़ पढ़ंदासीं अल्फ़ंब अलफ़ ये ज़बर ऐ। अल्फ़ंब आहे, वाढो अथसि। गॾाए पढ़ंदासीं अलफ़ वा ओ। अल्फ़ंब आहे, वाढो ऐं अलफ़ खे मथां ज़बर आहे। गॾाए पढ़ंदासीं अल्फ़ंब अलफ़ वा ज़बर औ। ॿियो अखर बेबला आहे, बेबला खे ज़बर। हाणे ज़बर जो आवाज़ पढ़ंदासीं बे ज़बर ब। बे खे अलफ़ आहे, हाणे अलफ़ जो आवाज़ पढ़ंदासीं बे सां गॾु। बेबला बे अलफ़ बा। बेबला खे ज़ेर आहे, ज़ेर जो आवाज़ पढ़ंदासीं बेबला बे ज़ेर बे। अहिड़े तरह सां बे खे ये बि आहे ऐं ज़ेर बि आहे। गॾाए पढ़ंदासीं बेबला बे ये ज़ेर बी। पोइ बेबला खे पेश आहे, पेश जो आवाज़ पढ़ंदासीं बेबला बे पेश बो। अहिड़े तरह सां बेबला खे वा बि आहे ऐं पेश बि आहे, आवाज़ ठहंदो बेबला बे वा पेश बू। पोइ बेबला आहे, ये अथसि, आवाज़ ठहंदो बेबला बे ये बे। पोइ बेबला खे ये बि आहे ऐं ज़बर बि आहे, हिकिड़ो ई आवाज़ ठहंदो। गॾाए पढ़ंदासीं बेबला बे ये ज़बर बे। पोइ बेबला खे वाढो आहे, वा जो आवाज़ पढ़ंदासीं बेबला बे वा बो। अहिड़े तरह सां बेबला खे वाढो बि आहे ऐं मथां ज़बर बि आहे। ज़बर जो आवाज़ ऐं वा जो आवाज़ गॾाए पढ़ंदासीं बेबला बे वा ज़बर बओ। पोइ जीम जत आहे, जीम जत खे ज़बर आहे, आवाज़ ठहंदो जीम जत जीम ज़बर ज। जीम जत खे अलफ़ आहे, अलफ़ जो आवाज़ पढ़ंदासीं जीम सां गॾाए जीम अलफ़ जा। अहिड़े तरह सां जीम जत खे ज़ेर आहे, ज़ेर जो आवाज़ पढ़ंदासीं जीम जत जीम ज़ेर जे। जीम जत आहे ऐं ये याकूत गॾु आहे ऐं ज़ेर अथसि। गॾाए हिकिड़ो ई आवाज़ ठहंदो जीम जत जीम ये ज़ेर जी। जीम जत खे पेश आहे, पेश जो आवाज़ पढ़ंदासीं जीम जत जीम पेश जो। अहिड़े तरह सां जीम जत खे वाढो गॾु आहे ऐं मथां पेश बि आहे, हिकिड़ो ई आवाज़ पढ़ंदासीं जीम जत जीम वा पेश जू। जीम जत खे ये गॾु आहे, हाणे जीम ये जे। जीम जत खे ये गॾु आहे ऐं मथां ज़बर बि आहे, आवाज़ ठहंदो जीम जत जीम ये ज़बर जय। पोइ जीम जत खे वाढो आहे, आवाज़ ठहंदो जीम वा जो। जीम जत सां वाढो आहे ऐं मथां ज़बर आहे, आवाज़ ठहंदो जीम जत जीम वा ज़बर जव।
अहिड़े तरह सां पोइ अखर आहे जे झिरकी। जे झिरकी खे ज़बर आहे, आवाज़ ज़बर जो पढ़ंदासीं। जे झिरकी, जे ज़बर झ। पोइ जे झिरकी खे अलफ़ आहे, आवाज़ ठहंदो जे झिरकी, जे अलफ़ झा। जे झिरकी खे ज़ेर आहे, आवाज़ थींदो जे झिरकी, जे ज़ेर झे। अहिड़े तरह सां जे झिरकी खे ये याकूत बि आहे ऐं ज़ेर, आवाज़ ठहंदो जे झिरकी, जे ये ज़ेर झी। जे झिरकी खे पेश आहे, आवाज़ थींदो जे झिरकी, जे पेश झ। पोइ जे झिरकी खे वाढो आहे ऐं मथां पेश बि आहे, आवाज़ ठहंदो जे झिरकी, जे वा पेश झू। पोइ जे झिरकी खे ये याकूत आहे, आवाज़ ठहंदो जे झिरकी, जे ये झे। अहिड़े तरह सां जे झिरकी खे ये याकूत आहे ऐं मथां ज़बर बि अथसि, गॾाए हिकिड़ो ई आवाज़ु पढ़ंदासीं जे झिरकी, जे ये ज़बर झे। पोइ जे झिरकी खे वाढो आहे, आवाज़ ठहंदो जे झिरकी, जे वा झो। अहिड़े तरह सां जे झिरकी खे वाढो आहे ऐं मथां ज़बर, आवाज़ ठहंदो जे झिरकी, जे वा ज़बर झो। दाल दुहल, ज़बर आहे, आवाज़ ठहंदो दाल दुहल, दाल ज़बर द। पोइ दाल खे अलफ़ आहे, आवाज़ ठहंदो दाल दुहल, दाल अलफ़ दा। अहिड़े तरह सां दाल दुहल खे ज़ेर आहे, ज़ेर जो आवाज़ ठहंदो दाल दुहल, दाल ज़ेर दे। अहिड़े तरह सां दाल खे ये बि आहे ऐं ज़ेर बि आहे, गॾाए पढ़ंदासीं दाल दुहल, दाल ये ज़ेर दी। दाल दुहल खे पेश आहे, पेश जो आवाज़ पढ़ंदासीं दाल दुहल, दाल पेश दो। अहिड़े तरह सां दाल दुहल खे वाढो बि आहे ऐं मथां पेश बि आहे, इन जो आवाज़ ठहंदो दाल दुहल, दाल वा पेश दू। पोइ दाल दुहल आहे ऐं ये याकूत आहे, आवाज़ ठहंदो दाल ये दे। अहिड़े तरह सां दाल दुहल खे ये याकूत बि आहे ऐं मथां ज़बर बि आहे, आवाज़ ठहंदो दाल दुहल, दाल ये ज़बर दे। पोइ दाल दुहल खे वाढो आहे, आवाज़ ठहंदो दाल वा दो। अहिड़े तरह सां दाल दुहल खे वाढो बि आहे ऐं मथां ज़बर बि आहे, आवाज़ ठहंदो दाल दुहल, दाल वा ज़बर दौ। पोइ सीन सान या सीन सीटी, मथे ज़बर आहे, ज़बर जो आवाज़ ठहंदो सीन ज़बर स। पोइ सीन सान खे अलफ़ आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन अलफ़ सा। पोइ सीन सान खे ज़ेर आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन ज़ेर से। अहिड़े तरह सां सीन खे ये बि आहे ऐं ज़ेर बि आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन ये ज़ेर सी। पोइ सीन सान खे पेश आहे, पेश जो आवाज़ पढ़ंदासीं सीन सान, सीन पेश सो। पोइ सीन सान खे वा बि आहे ऐं पेश बि आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन वा पेश सू। पोइ सीन सान खे ये आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन ये से। पोइ सीन सान खे ये बि आहे ऐं ज़बर बि आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन ये ज़बर से। पोइ सीन सान खे वाढो आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन वा सो। अहिड़े तरह सां सीन सान खे वाढो आहे ऐं मथां ज़बर आहे, आवाज़ ठहंदो सीन सान, सीन वा ज़बर सौ। पोइ लाम लकुण, लाम लकुण जो आवाज़ पढ़ंदासीं, लाम खे ज़बर आहे, आवाज़ ठहंदो लाम लकुण, लाम ज़बर ल। पोइ लाम लकुण खे अलफ़ आहे, आवाज़ ठहंदो लाम लकुण, लाम अलफ़ ला। अहिड़े तरह सां लाम लकुण खे ज़ेर आहे, ज़ेर जो आवाज़ पढ़ंदासीं लाम लकुण, लाम ज़ेर ले। अहिड़े तरह सां लाम खे ये बि आहे ऐं ज़ेर बि आहे, आवाज़ ठहंदो लाम लकुण, लाम ये ज़ेर ली। लाम लकुण खे पेश आहे, पेश जो आवाज़ पढ़ंदासीं लाम लकुण, लाम पेश लो। अहिड़े तरह सां लाम खे वा बि आहे ऐं पेश बि अथसि, आवाज़ ठहंदो लाम लकुण, लाम वा पेश लू। अहिड़े तरह सां लाम लकुण खे ये बि आहे, आवाज़ ठहंदो लाम लकुण, लाम ये ले। लाम लकुण खे ये आहे ऐं मथां ज़बर, आवाज़ पढ़ंदासीं लाम लकुण, लाम ये ज़बर ले। लाम लकुण खे वा आहे, आवाज़ पढ़ंदासीं लाम लकुण, लाम वा लो। अहिड़े तरह सां लाम खे वा बि आहे ऐं मथां ज़बर,
आवाज़ थींदो लाम लकुण लाम वा ज़बर लऊ। मीम मस मीम के ज़बर आहे ज़बर जो आवाज़ पढ़ंदासीं मीम मस मीम ज़बर मै। मीम के अलफ़ आहे अलफ़ जो आवाज़ मीम सां गॾाए पढ़ंदासीं मीम मस मीम अलफ़ मा। अहिड़े तरह सां मीम के ज़ेर आहे आवाज़ ठहंदो मीम मस मीम ज़ेर में। मीम के ये ऐं ज़ेर आहे आवाज़ ठहंदो मीम मस मीम ये ज़ेर मी। मीम के पेश आहे आवाज़ ठहंदो मीम मस मीम पेश मो। अहिड़े तरह सां मीम के वा आहे ऐं मथां पेश बि आहे आवाज़ ठहंदो इन जो मीम मस मीम वा पेश मू। मीम के ये आहे पढ़ंदासीं आवाज़ के मीम मस मीम ये में। अहिड़े तरह सां मीम के ये बि आहे मथां ज़बर बि आहे आवाज़ ठहंदो मीम मस मीम ये ज़बर मए। पोइ मीम मस के वा आहे आवाज़ पढ़ंदासीं मीम मस मीम वा मो। अहिड़े तरह सां मीम के वा बि आहे ऐं मथां ज़बर बि आहे आवाज़ ठहंदो इन जो मीम मस मीम वा ज़बर मऊ। अलीफ़ हमज़ड़ो अलीफ़ हमज़ड़ो के ज़बर आहे ज़बर जो आवाज़ पढ़ंदासीं अलीफ़ हमज़ड़ो हमदो ज़बर ऐ। अहिड़े तरह सां हमदो के अलीफ़ आहे अलीफ़ हमज़ड़ो हमदो अलीफ़ आ। हमदो के ज़ेर आहे ज़ेर जो आवाज़ पढ़ंदासीं अलीफ़ हमज़ड़ो हमदो ज़ेर ए। अहिड़े तरह सां अलीफ़ हमज़ड़े के ये बि आहे ऐं ज़ेर बि आहे आवाज़ पढ़ंदासीं अलीफ़ हमज़ड़ो हमदो ये ज़ेर ई। अलीफ़ हमज़ड़े के पेश आहे पेश जो आवाज़ पढ़ंदासीं अलीफ़ हमज़ड़ो हमदो पेश ओ। अहिड़े तरह सां अलीफ़ हमज़ड़े के वा बि आहे ऐं पेश बि आहे आवाज़ पढ़ंदासीं अलीफ़ हमज़ड़ो हमदो वा पेश ऊ। अहिड़े तरह सां हमदो के ये आहे आवाज़ ठहंदो हमदो ये ए। अहिड़े तरह सां हमदो के ये बि आहे ऐं मथां ज़बर बि आहे आवाज़ ठहंदो अलीफ़ हमज़ड़ो हमदो ये ज़बर आहे। पोइ आवाज़ आहे हमदो ऐं वावाढो जो आवाज़ थींदो हमदो वा ओ। पोइ अलीफ़ हमज़ड़ो के वा बि आहे ऐं मथां ज़बर आहे आवाज़ पढ़ंदासीं अलीफ़ हमज़ड़ो हमदो वा ज़बर औ। ये याकूत आख़िरी अखर आहे ये जो आवाज़ पढ़ंदासीं ये के ज़बर आहे ये याकूत के कंहिं बि अखर सां गॾाए लिखंदासीं त शुरूआती शिकिल जेका आहे ये याकूत जी हिन तरह सां थींदी। जेकॾहिं ख़ाली असां लिखंदासीं ये याकूत के त उन जी शिकिल हीअं थींदी ये याकूत जी। त ये के ज़बर आहे ज़बर जो आवाज़ पढ़ंदासीं ये याकूत ये ज़बर य। अहिड़े तरह सां ये याकूत के अलफ़ आहे ये याकूत ये अलफ़ या। ये के ज़ेर आहे कंहिं बि अखर सां असां हिन खे गॾाए लिखंदासीं त हिन जी शुरूआती शिकिल जेका ये याकूत जी आहे अहिड़ी थींदी। जेकॾहिं अलॻि असां लिखंदासीं ये याकूत के कंहिं अखर खां ख़ाली त ये याकूत जी शिकिल हिन टाइप जी थींदी ऐं हुनखे ज़ेर ॾींदासीं याकूत ये ज़ेर ये। अहिड़े तरह सां ये याकूत के ये ॾिनल आहे ऐं हेठां ज़ेर बि अथसि हिन जो आवाज़ थींदो ये याकूत ये ज़ेर यी। याकूत के पेश आहे शुरू वारी शिकिल आहे हिन जी। जेकॾहिं अलॻि हुजे त उनखे ये याकूत के हिन तरह सां असां लिखंदासीं जेकॾहिं कंहिं अखर सां मिलाए लिखंदासीं त शुरूआती शिकिल हिन जी अहिड़ी थींदी। त ये याकूत के पेश आहे पेश जो आवाज़ पढ़ंदासीं ये याकूत ये पेश यो। अहिड़े तरह सां ये के वा आहे ऐं मथां पेश आहे आवाज़ ठहंदो इन जो ये याकूत ये वा पेश यू। ये याकूत के ये ॾिनल आहे ये याकूत ये। अहिड़े तरह सां ये याकूत के ये बि आहे ऐं मथां ज़बर बि आहे आवाज़ थींदो ये याकूत ये ज़बर ये। पोइ ये याकूत के वा आहे आवाज़ ठहंदो इन जो ये याकूत ये वा यो। आख़िरी अखर ये याकूत के वा वाढो आहे ऐं मथां ज़बर बि आहे आवाज़ इन जो थींदो ये याकूत ये वा ज़बर यऊ।